एसपी मोहम्मद कबीर, रिपोर्टर अजहर बोयू, मेहरापुर गोड जेंदो राजपर जो रहवासी शमन अली राजपर प्रेस क्लब कोटड़ी कबीर पहुंची साफ़िन के ॿुधायो त कुछ टाइम पहिरियां मुंहिंजी मामा मुमताज़ राजपर रज़िया ज़रदारी सां कोट सगोरी में प्यार जो पारणो कयो, जंहिंमां हिकु मौसूम पुटु बि थियो। जॾहिं त अॼु सुबुह ज़रदारी बिरादरी जा कुझु मोरो पुलिस ऐं मेहरापुर पुलिस वॾा अटालास साण करे असांजे घरनि में घिरी औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो ऐं मुमताज़ राजपर ऐं उन जी घरवारी रज़िया ऐं मौसूम पुटु साजिद राजपर खे खंबे विया। जॾहिं त असांखे ख़तरो आहे पुलिस ज़रदारियुनि जे चवण ते कूड़ो मुक़ाबिलो करे मारे न छॾे। असां सेशन जज नौशर अफरोज़ IG सिंध ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कयूं था त फौरी तौरु नोटिस वरितो वञे जीअं उन्हनि जी ज़िंदगी बचाए सघिजे। शमन नालो आहे मुंहिंजो, मां मुमताज़ भाणे जो आहे। मुमताज़ खे अगवा कयो वियो आहे। सुबुह 4 बजे जो टाइम हुयो। उनजी बीबीअ खे रज़िया नालो आहे छोकिरीअ जो, उहा ज़रदारन आहे, पंहिंजे प्यार जो परणो कयो हो कोरट गंबट। उन जो हाणे ज़रदारी आहिनि मोरो शहर जा, मोरे जा ऐं मोरे पुलिस, मेहरापुर पुलिस, उहे गॾिजी असांजे मामे खे अगवा करे आया आहिनि। सुबुह 4 बजे जो टाइम हो। अपील आहे SSP खे, नौशर फिरोज़ जज साहब खे ऐं हुनजे बेनाज़ीर बाज़ खे त असांजे मामे खे इंसाफ़ ॾियो वञे, ईअं न बेगुनाह मारे वञे।